जंहिंजी बिल्डिंग बराबरि आहे, गॾु हिकिड़ी बिल्डिंग आहे। जे न त उन्हनि जो दरवाज़ो हिक ॿिए जे साम्हूं आहे त पॉलिसी मुताबिक़ इहो आहे। पर उहे बि प्राइमरी जा स्कूल कंहिं पासे में क्लस्टर कयो आहे न, जेके 3-3 किलोमीटर जेको आहिनि सेकेंडरी स्कूल खां परे आहिनि। इहा सरासर सिंध जे प्राइमरी उस्तादनि सां ज़्यादती आहे। कल्ह बि पेटीअ लॻो पंहिंजो कैंपस ऐं क्लस्टर वारी पॉलिसी खे रद्द कयो, अॼु बि करे थी, सुभाणे बि कंदी। असांजो प्राइमरी उस्ताद जंहिं बि स्कूल में जिते बि रखियलु हूंदो, भले दूरान इलाइक़नि में हुजे, असांजो मेंबर उहो आहे जेको सिंध जे बचनि खे सही नमूने सां तालीम ॾींदो। पेटीअल बि कॾहिं बि घोसड़ू ऐं कमचोर उस्ताद जी कॾहिं बि न वर्क कई आहे, न वर्क कंदी। बाक़ी जेके बि असांजा उस्ताद आहिनि, तव्हांजे हिन प्लेटफॉर्म तां मां उनखे अपील थो कयां त जे उहे सिंध जा सॼण आहिनि, सिंध जा ख़ैरख़्वाह आहिनि, सिंध जे बचनि खे पंहिंजो बचो सम्झनि था, त उनखे सही नमूने सां तालीम ॾेई उनखे मिसाली इंसान बणाइनि, जेको असांजो पंहिंजो फ़र्ज़ु आहे। ऐं जेको फ़र्ज़ में कोताही कंदो, मां चवंदो उहो पेटीअल जो मेंबर बि न आहे।